Ask Mufti Mujib Rahman. इंसान खे अगरि कोई जानवर नुक़सानु पहुचाए त उनखे मारणु कीअं आहे? उनखे मारणु बिल्कुलु जाइज़ आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम बि ॾिनो आहे। अहिड़ा जानवर जेके इंसान जे लाइ मुज़र आहिनि, यानी इंसान खे नुक़सानु पहुचाइनि था, पोइ कहिड़े बि क़िस्म जो जानवर हुजे, उनजो नंढो में मिसाल ॾियां, कुतो हुजे, को नांग हुजे, को ॿिलो हुजे या को कूओ हुजे, इंसान खे नुक़सानु पहुचाए थो त उनखे मारणु बिल्कुलु जाइज़ आहे। कंहिं क़िस्म जो कोई बि नुक़सानु या कंहिं क़िस्म जो कोई बि उन ते गुनाह न मिलंदो। सही सम्झ में आई ॻाल्हि? इंसान खे जेको नुक़सानु पहुचाए। शरीयत इस्लाम में मर्द केतिरा निकाह करे सघे थो? हिकु टेम 4 औरतुनि खे गॾु रखे सघे थो। 5 औरतुनि खे हिकु टेम मुस्लमान मर्द निकाह में गॾु नथो रखे सघे। अगरि रखंदो इस्लाम खां निकिरंदो। निकाह पोइ वञी करे 10 थी वञनि, 20 थी वञनि, पर इस्लाम हिकिड़ी हद ॿुधाई त हिकु टेम में मर्द केतिरी औरतुनि खे गॾु रखे सघे थो। साईं ॻाल्हि सम्झ नथी अचे, लॻे थो नथी अचे न? नथी अचे। आशिक़ भाई की ॻाल्हि सम्झ नथी अचे। हिकिड़े टेम में मर्द केतिरी औरतुनि खे निकाह में गॾु रखे सघे थो? हिकिड़े टेम में 4 औरतुनि खे गॾु रखे सघे थो। हिकिड़े टेम मां मतिलबु ईअं ई आहे त यानी हिन टेम मुजीब रहमान ज़िंदा आहे, मुजीब रहमान वेठो आहे, त केतिरा निकाह करे सघे थो? 4 निकाह करे सघे थो। जेकॾहिं 4 मायूं ज़िंदा आहिनि त, पर 4 मुजीब रहमान निकाह कया थियल न आहिनि, मतिलबु इनशाअल्लाह अॻिते हुकुम थी वञे। 4 औरतुनि खे गॾु रखे सघे थो। अल्लाह न करे हिकिड़ी औरत जो इंतकाल थी वञे त बाक़ियूं पोइ घणियूं बदियूं साईं? 3 न, हाणे वरी 4थी करे सघे थो। हाणे इन 4थी जीअं जो कंदो न, हाणे जा निकाह थी विया 5। यानी सवली सिंधी में मां ईअं ॿुधाइणु चाहियां थो त हिकु टेम में 5 निकाह करणु नाजाइज़ ऐं हराम आहिनि। हिकु टेम जे अंदरि 4 निकाह जी इस्लाम गुंजाइश ॾिनी आहे। पोइ जेकॾहिं अगरि औरत प्याला कंदी वञे या तलाक थींदी वञे औरत खे, पोइ जेकॾहिं अगरि तव्हांजा निकाह 10 थी विया, 20 थी विया, 3 थी विया, कोई बि हर्ज न आहे। हिकिड़े टेम में 4 खां मथे औरतूं न आहिनि रखियूं। लॻे थो ॻाल्हि थोरो घटि सम्झ में आई आहे, बरहाल अची वेंदी साईं। ख़ुलासो त सम्झी विया हूंदो ईअं न? असां बि रोज़ानो साईं सवे मसाला ॾाढो अचनि त पाणे को मसइलो सिधो रिकॉर्ड थिए थो, को सही नथो थिए। अगरि को ॿार या कोई मर्द घणो बीमार थी वञे त उनजे मथां क़ुर रखणु कीअं आहे, उहो अमल ठीकु आहे या न? हे काफ़ी पुराणे ज़माने जे अंदरि असांजो जेके, मां त पंहिंजी ॾाॾी खे बि ॾिठो ऐं नानी खे बि ॾिठो, जंहिं टाइम असां मुस्लमाननि जे अंदरि को नंढो ॿारु घणो बीमार थींदो हुयो या अहिड़ी तरह वॾो माण्हू घणो बीमार थींदो हो, त बसि ॾिसंदा त हाणे जा आख़िरी लम्हात आहिनि, पोइ क़ुर खे खणी करे उनजे मथां रखंदा। हे बिल्कुलु जाइज़ आहे। छाजे करे क़ुर जे अंदरि बरकत आहे ऐं इहा किताब जेकी आहे अलाह ताला नाज़िल कई आहे, बरकत खां ख़ाली न आहे। ॾिसो इन टाइम असां मुस्लमान जो अक़ीदो केतिरो बहितर आहे। यानी दुनिया में का शइ बि नज़र न आई, सिर्फ़ु इहा नज़र आई यार इहा अलाह ताला जी किताब आहे, इन जे अंदरि का बरकत आहे। ऐं मां सम्झंदो इहा बि हिकु वॾी ईमान जी निशानी आहे। असां मुस्लमान जे अंदरि जॾहिं बि को परेशानी जो मरलो या अहिड़ी तरह झेड़ जो मरलो ईंदो आहे न, त माण्हू क़ुर खे मथे कंदा आहिनि। छाजे करे कंदा आहिनि? ताकी इन मुस्लमान खे ख़बर पए त यार अलाह जी किताब साम्हूं अची वई आहे। हाणे अलाह जी किताब जो एतिराम कंदा आहिनि, यार अलाह जी किताब वारो अची वई न, हाणे मामिलो बिल्कुलु ख़तमु। पुराणी ॻाल्हि आहे त मस्तोई माला जे अंदरि अॼु खां 25-30 साल पहिरियां मस्तोई माला जे अंदरि वॾो हिकिड़ो ख़तरनाक जहिड़ो थिए पियो हिते। यानी हिकिड़े पासे बि तक़रीबन 100-150 माण्हू हुया, ॿिए पासे बि 150-200 माण्हू हुया, बिल्कुलु हथियारनि सां बिल्कुलु तयारु। ऐं हिन मस्जिद में जेको पेश माण्हू साईं अहमद दीन साहिबु, ॻाढ़ी ॾाढ़ी सां हुयो, शायदि काफ़ियुनि साथियुनि ॾिठो हूंदो। साईं छा कंदो त उहो फजर नमाज़ पढ़ाए करे साईं जो घर हितां 1.5-2 किलोमीटर परे हूंदो हुयो। साईं वेंदो हुयो, वरी तक़रीबन 12 बजे मोटी ईंदो हुयो। साईं जिन जो आहे मुस्लिम आलम ॾिठईं, यार मुस्लिम आलम सॼो ब्लॉक लॻो पियो आहे। कंहिं साथी खां पुछा कई, शायदि असांजे मोज़िन साहिब खां पुछा कई, चए यार एतिरो सारो हे लॻो पियो आहे इंसान, हे काफ़ी माण्हू जेको आहे मजमू करे बीठा आहिनि हिकिड़े पासे ॿिए पासे। त पोइ साईं खे कंहिं ॿुधायो साईं हे बिल्कुलु रेडी आहिनि, हाणे चंद मिंटनि जे अंदरि बाक़ाइदे हथियार हलणु शुरू थींदा, पोइ केतिरा ई माण्हू मरी सघनि था। पोइ साईं अहमद दीन साहिबु इहो पुछा को त यार हिते दुकान में कंहिं वटि भला क़ुर आहे? हे असांजो पेशमाम जेको साईं तक़रीबन 40-45 साल हिन मस्जिद में इमामत करे वियो आहे, असांजो उस्ताद आहे। साईं बसि हितां हिन मस्जिद खां मां सम्झो 2018 जे अंदरि छॾे वियो आहे, बाक़ी इन खां पहिरियां 40-45 साल साईं हिते पढ़ायो। पोइ साईं कंहिंखां पुछो कयो यार
दुकान में कंहिं वटि क़ुर आहे? पोइ हिकिड़े साथी चयो हा साईं मुंहिंजे दुकान में पियो आहे, साईं जो खणी अचो। पोइ साईं क़ुर खणी करे, छो त परियां बि माण्हू बीठा हुया, ओरियां बि माण्हू बीठा हथियारनि सां, पोइ साईं किताब खणी करे हीअं मथे करे बीठो, चए बाबा हिन अलाह जी किताब जे वास्ते सां फ़िलहालु जेको आहे मुड़ी वञो ऐं पंहिंजे हथियारनि खे हेठि कयो, न त वॾो नुक़सानु थींदो। पोइ अॻिलनि माण्हुनि खे बि तमामु घणो रहम अची वियो ऐं ओरनि माण्हुनि खे बि वॾो अहसासु थियो त यार हीअ अलाह ताला जी किताब ॾाढो अची वई आहे। त पोइ उहे माण्हू पोइ ते मोटी विया ऐं ओरिया माण्हू ओर ते मोटी विया। पोइ साथियुनि ॿुधायो अंदेशो जेकॾहिं अगरि इहो जहिड़ो थिए हा न, घटि में घटि मस्तूमाला में 15-20 क़तल लाज़मी थियनि हा। त कॾहिं कॾहिं ॾिसो किताब खे बंदो खणी ईंदो आहे त ॿुधाईंदो आहे यार हे किताब हे अलाह ताला जी किताब आहे, हिन खे ॾिसी करे पंहिंजे मामलनि खे दुरुस्त कयो। हालांकि हे किताब इन लाइ न आई हुई त तव्हां झेड़नि में हिन खे इस्तेमालु कयो, फलाणनि कमनि में इस्तेमालु कयो। हे किताब इन जे लाइ नाज़िल थी हुई त तव्हां पंहिंजो अक़ीदो, तव्हां पंहिंजा मामला ऐं तव्हां पंहिंजो नज़रियो हिन किताब वांगुरु जोड़ियो, ऐं जेको इंसानु पंहिंजो अक़ीदो, पंहिंजो नज़रियो, पंहिंजो मामिलो क़ुर जे मुताबिक़ इस्तेमालु कंदो, इहो बंदो कामयाबु थींदो। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। शादी में कुंवार खां पुछणु ज़रूरी आहे या न? अगरि कंहिं औरत निकाह जे दौरान इनकार कयो ऐं उनजे वकील चयो त औरत हा कई आहे, छा निकाह थींदो या न थींदो? निकाह न थींदो साईं। औरत बालिग़ आहे ऐं औरत खां निकाह जे दौरान ईजाब वरितो वियो त फ़िलाणो जेको आहे मर्द तोखे निकाह में क़बूल आहे, त औरत इनकार कयो साफ़ तौर ते त मूंखे क़बूल न आहे। हाणे इन जो वकील वञी करे घोट जी मजलिस में इहा ॻाल्हि थो करे त औरत हा कई आहे, इहो निकाह जेको आहे साबित न थींदो। छाजे करे? औरत बालिग़ आहे, उनजो इक़रार ज़रूरी आहे, ऐं जेकॾहिं औरत साफ़ तौर ते इनकार करे थी त इहो निकाह जेको आहे साबित न थींदो। इहा औरत इन जे लाइ हलाल बि न आहे जंहिंसां निकाह कयो वियो आहे। अलाह ताला सम्झ नसीब अता फ़रमाए। टे मंज़िल वारी मस्जिद जंहिंजे पहिरें हिसे में वॉशरूम हुजनि, ॿिए हिसे में दुकान ऐं टे मंज़िल ते मस्जिद हुजे ऐं उन मस्जिद खे मेरा बि न हुजे, छा अहिड़ी मस्जिद में नमाज़ थी वेंदी आहे? न, नमाज़ थी वेंदी, कंहिं क़िस्म में कोई बि मसइलो न आहे। कराची में अमूमन ईअं ई आहे, पहिरीं फ्लोर में दुकान, ॿीं फ्लोर में दुकान, टीं फ्लोर में घर, चौथीं फ्लोर में मस्जिद आहे ऐं उन मस्जिद में साथी चवंदा साईं मेरा बि न आहे। हालांकि अहिड़ी मस्जिद में नमाज़ थी वेंदी, कंहिं क़िस्म में कोई बि मसइलो न आहे। अलाह जे नबी फ़रमायो, अलाह ताला मुंहिंजी उमत खे हिकिड़ी ख़ुसूसियत ॾिनी आहे। उहा कहिड़ी? त मुंहिंजी उमत लाइ अलाह ताला पूरी प्लेनेट अर्थ, पूरी रूए ज़मीन अलाह ताला मस्जिद बनाए छॾी आहे। जंहिं बि जॻह ते मुंहिंजो उमती वञी करे नमाज़ पढ़ंदो, अलाह ताला उनजी उहा नमाज़ क़बूल कंदो, सवाइ चंद जॻहियुनि जी। मंदरु न हुजे, ईसाइनि जो चर्च न हुजे, यहूदियुनि जी इबादत गाह न हुजे। छाजे करे? इते जो जेकॾहिं मुस्लमान नमाज़ पढ़ंदो त मालूम ईअं थींदो इहो मुस्लमान को यहूदियुनि जी इबादत करे पियो, या ईसाइनि जी इबादत करे पियो, या मंदर में वञी करे कंहिं भॻवान जी ॾाढो इबादत करे पियो। इन टिनि शयुनि खे छॾे करे, टिनि मरलनि खे छॾे करे बाक़ी पूरे रूए ज़मीन मुस्लमान जे लाइ मस्जिद आहे। पोइ चाहे उहा हेठि हुजे, ज़मीन खां मथे हुजे, नमाज़ पढ़ंदो, नमाज़ थी वेंदी। हथा की त जहाज़ में बि नमाज़ थी वञे। जहाज़ में बि के कहिड़ा वॾा जहाज़ आहिनि जंहिंमें नफ़ली नमाज़ जो पढ़ण जो जॻह जेकी स्पेस छॾी वेंदी आहे। हालांकि उते जेकॾहिं को मुस्लमान नमाज़ पढ़े थो, अलाह ताला उनजी उते बि नमाज़ क़बूल कंदो। ऐं उते पोइ हिकिड़ो सुवालु ईंदो, साईं तर्फ़ हाणे किथे आहे? हाणे त असां खाना काबा जे बिल्कुलु एन में विया आहियूं। ॾिसो, जॾहिं बंदे खां इख़्तियार खसिजी वञनि ऐं ख़बर न पए त हाणे खाना काबा काॾे आहे, त पोइ बसि पूरी काइनात जे अंदरि ख़ुदा जी ज़ात समायल आहे। असां जेकी नमाज़ पढ़ूं था न, उहा अलाह जे लाइ पढ़ंदा आहियूं। हे काफ़ी जेको आहे हिंदुनि इहो शोशो उथारियो न, त तव्हां जीअं असां मूर्तियुनि जी इबादत कयूं था त खाना काबा बि ईअं ई पथर आहे, त तव्हां इन जी इबादत कयो था। असां चवंदा तव्हां ग़लति आहियो इन ॻाल्हि में। छाजे करे? असां खाना काबा जी इबादत न आहियूं कंदा, असां खाना काबा जी इबादत न आहियूं कंदा, बल्कि असांजे नबी असांखे हिकु सेंटर ॿुधायो आहे, हिकु रुख़ ॿुधायो आहे त हिन रुख़ जे तरफ़ तव्हां नमाज़ पढ़ो। इहा नमाज़ असांजी कंहिंजे लाइ हूंदी आहे? अलाह जे लाइ हूंदी आहे। जेकॾहिं असां खाना काबा जी इबादत कयूं आहे त पोइ हज जे ॾींहंनि में जॾहिं खाना काबा जो गिलाफ़ चेंज थींदो आहे त पोइ 12-13 माण्हू खाना काबा जी छित ते बीठा हूंदा आहिनि। छा जंहिंजी इबादत कई वेंदी आहे, जंहिंजी इबादत कई वेंदी आहे, छा उनजे मथां पेर ॾिबो आहे? मां हिंदुनि खां पुछा कयां थो त तव्हांजूं जेकी मूर्तियूं आहिनि, तव्हां कोई बि हिंदू कंहिं मूर्ति जे मथां बीहंदव? उहो चवंदा हे असांजी तौहीन आहे। छाजे करे? इन मूर्ति खे असां पंहिंजो गोॾु सम्झंदा आहियूं, ख़ुदा सम्झंदा आहियूं।
त असां चवंदा जंहिं तरफ़ असां मुंहुं करे नमाज़ पढ़ूं था इहो असांजो ख़ुदा न आहे बल्कि असांजो सेंटर आहे, असांखे सेंटर मिलियो वियो आहे। बाक़ी असां जेकी नमाज़ पढ़ंदा आहियूं, असां जेकी इबादत कंदा आहियूं, उहे अकेले अलाह लाइ कंदा आहियूं, उहो अलाह ताला पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे। न्याणी खां हक़ बख़्शराए करे सॼी ज़िंदगी उनखे पंहिंजे घर में विहणु कीअं आहे? नाजाइज़ हराम अमल आहे। जेकॾहिं कोई बि अहिड़ो तरीक़ो इस्तेमालु करे थो कबीरा गुनाहगार थींदो। काफ़ी माण्हुनि जे ज़हन जे अंदरि इहा ॻाल्हि हूंदी आहे, साईं मुंहिंजी न्याणी आहे, अड़े भाउ तूं पंहिंजी न्याणी जो निकाह छा नथो कराईं? चई मां पंहिंजी न्याणी खां पुछा कयुमि त तुंहिंजो मां निकाह करायां या न करायां? मुंहिंजी न्याणी चयो अबा मां तोखे माफ़ु करे छॾियो आहे, मुंहिंजी पूरी ज़िंदगी तूं निकाह न कराइजांइ। यादि रहणु खपे त अहिड़े तरीक़े में इहो अबो बि जेको आहे कबीरा गुनाहगार थींदो ऐं इहा औरत बि कबीरा गुनाहगार थींदी। निकाह जो हुकुम अलाह ताला क़ुर हकीम में ॾिनो आहे। निकाह जो हुकुम अलाह ताला क़ुर हकीम ॾिनो आहे। जीअं बग़ैर पाणी खां इंसान हिन रूए ज़मीन जे मथां नथो रही सघे। साईं पाणी खां बग़ैर रही सघूं था, खाधे खां बग़ैर रही सघूं था। ख़ुदा जो कसम आहे इन खां वधीक ज़रूरी निकाह आहे। अगरि इंसान निकाह न कंदो, अगरि औरत निकाह न कंदी, मर्द निकाह न कंदो, यकीन तौर ते इहो ज़िना जे तरफ़ माइल थींदो। यकीन तौर ते ज़िना जे तरफ़ माइल थींदो। त बिल्कुलु हे जहालत आहे जेकी पोइ ज़माने जे अंदरि असांखे ॿुधाए वञे पई त साईं मुंहिंजे पीउ चयो आहे त बसि तूं मुंहिंजे घर में ई वेठो हुज, मुंहिंजे पीउ चयो आहे तूं मुंहिंजे घर में ई वेठी हुज, मां तुंहिंजो निकाह न कराईंदुमि। या धीउ चयो त अबा मां तोखे माफ़ु करे छॾियो आहे, मुंहिंजो निकाह तूं न कराए, मां बसि हाणे तुंहिंजे घर में वेठी हूंदुमि। त धीउ खे सम्झाइणो आहे पुट हिन काइनात में औरतुनि जी सरदार ऐं उन औरत जहिड़ी हिन पूरी रूए काइनात में का बि औरत न आहे। सभु औरतूं उन जे पेरनि जे बराबरि बि न आहिनि। बीबी फ़ातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा नबी जी न्याणी, उनजो निकाह थियो आहे ऐं उनजो निकाह नंढी उमिरि में थियो आहे। ऐं पुट तूं उन खां वधीक न आहे, तोखे बि निकाह करिणो पवंदो। ॻाल्हि थोरी सम्झ में आई न आई? अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। छा कारो लिबास जनम जो लिबास आहे, उनखे पाइणु खपे या न? न न, कंहिं क़िस्म जो कोई बि जनम जो लिबास न आहे। कारो लिबास पाइणु जाइज़ आहे, शर्त आहे। महरम जे ॾींहंनि जे अंदरि न पायो, छाजे करे अहिड़े टोले सां मुशाबह थिए थी जंहिं टोले जो अक़ीदो असांजे अक़ीदे खां ख़िलाफ़ु आहे। बाक़ी इहो कारो लिबास पाइणु जाइज़ आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। अलबत्ता हिकिड़ी ॻाल्हि खे मां ओपन कयां, शिया हज़रात जे कुतुब में लिखियलु आहे त कारो लिबास फ़िरौन जो लिबास आहे, कारो लिबास जहन्नमियुनि जो लिबास आहे। इहो शिया कुतुब जे अंदरि लिखियलु आहे। अहले सुन्नत वल जमात जे कुतुब में बिल्कुलु न आहे लिखियलु, बल्कि अहले सुन्नत वल जमात जे नज़दीक कारो लिबास दुरुस्त आहे, पाए सघो था। बाक़ी उलमा इहा नसीहत कंदा आहिनि त मुहर्रम अचे इन ॾींहंनि जे अंदरि इन लिबास खे न पायो। छाजे करे न पायो? त उन्हनि साथियुनि जो अक़ीदो असांजे अक़ीदे खां बिल्कुलु ख़िलाफ़ु आहे। उहे चवंदा आहिनि त हज़रत अली साईं जो मक़ाम तमामु अंबिया खां मथे आहे, असांजे नज़दीक इहो कुफ़ुर आहे। इहे साथी चवंदा आहिनि अबू बकर सिद्दीक़ खे असां साहबी तस्लीम नथा कयूं, हालांकि क़ुर चवे थो अबू बकर सिद्दीक़ साहबी आहे। त ॻाल्हि सम्झ में आई? क़ुर हकीम फ़रमायो इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्न अल्लाह माना। अबू बकर सिद्दीक़ जंहिं टाइम नबी सां गार में गॾु हुयो, अलाह ताला फ़रमायो नबी जे साथी, नबी जे सहाबी नबी सां गॾु हुयो ऐं नबी फ़रमायो कंहिं क़िस्म जो कोई बि गम न कर, अलाह असां सां गॾु आहे। अबू बकर सिद्दीक़ जी सहाबियत क़ुर खां साबित आहे। अल्लामा शामी फ़रमाए जेको अबू बकर सिद्दीक़ जी सहाबियत जो इनकार करे थो उहो बंदो कुफ़र में पहुची वेंदो। कहिड़ी बेस ते कुफ़र में पहुची वेंदो? त क़ुर जो इनकार पियो थिए। हिकिड़े नबी जे सहाबी खे अलाह सहाबी चयो हुजे, नबी ख़ुदि सहाबी चयो हुजे, बल्कि नबी मुसले ते बीहारे वियो हुजे, मुर्रू अबा बकरन फलियो सले बिन्नास, दावा कयां थो, दावा सां गॾु दलील बि रखां थो ऐं अहिड़ो दलील रखां थो इनशाअल्लाह इन दलील खे कोई बि जेको हेठि लाहे न सघंदो। नबी फ़रमायो आख़िरी अयाम जे अंदरि जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी यौम वफ़ात क़रीब हुई, नबी फ़रमायो मुर्रू अबा बकरन फलियो सले बिन्नास, अबू बकर खे हुकुम कयो मुंहिंजे मुसले ते बीह करे उम्मत खे नमाज़ पढ़ाए। साहबा फ़रमायो नोट कयोसीं 17 नमाज़ूं अबू बकर सिद्दीक़ असांखे पढ़ायूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजूदु हुया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़माने जे अंदरि मुसले ते जंहिंखे बीहारे विया आहिनि उहो अबू बकर सिद्दीक़ आहे। जेकॾहिं 1400 साल खां बाद में कोई चए त अबू बकर सिद्दीक़ खे मां सहाबी तस्लीम नथो कयां, अब नबी जो इनकार थिए पियो न पियो थिए? अल्लाह फ़रमायो सहाबी आहे, नबी फ़रमायो मुंहिंजे मुसले ते बीह, नबी फ़रमायो दुनिया में सभिनी साहिबनि जा हक़ अदा कया आहिनि,
हिकिड़े साहिब जा हक़ रहिजी विया आहिनि, क़यामत जे ॾींहुं अलाह जे नज़दीक उनजो मां हक़ अदा कंदुमि। पुछा कयो वियो केरु आहे? फरमायो अबू बकर सिद्दीक़ आहे। नबी फरमायो अबू बकर फिल जन्ना, अबू बकर जन्नती आहे। उमर फिल जन्ना, उमर जन्नती आहे। उस्मान फिल जन्ना, उस्मान जन्नती आहे। अली फिल जन्ना, अली जन्नती आहे। हाणे तूं चवें थो मां मुस्लमान आहियां, रुको ज़रा सबर करो। तूं चवें थो मां मुस्लमान आहियां ऐं तूं इहा ॻाल्हि कंदो आहे त मां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मञां थो, हज़रत अली साईं खे मञां थो, पोइ चओ न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़ बयानु करे वियो आहे। हिन ॻाल्हि खे छो थो लिकाए पोइ चओ त नबी हक़ फरमाए वियो आहे, ऐलान पंहिंजी मजलिस में कर त अबू बकर जन्नती आहे। मां नथो फरमायां, नबी थो फरमाए साईं ॻाल्हि मुंहिंजी आहे, मुंहिंजी ॻाल्हि आहे, मुंहिंजी ॻाल्हि खे पोइ हिते कयो वञे, मुंहिंजे आलिम जी ॻाल्हि आहे उनखे पोइ हिते कयो वञे, पर फरमायो आहे कंहिं? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अलाह जे नबी जो फरमान आहे साईं पूरी दुनिया खे चैलेंज आहे, अहिड़ो दलील मां ॻाल्हि कयमि न, अहिड़ो दलील ॾींदासीं जो उन दलील खां बाद में तव्हां ख़ामोश थी वेंदो। नबी फरमायो अबू बकर फिल जन्ना, अबू बकर जन्नती आहे। मुर्रू अबा बकरिन फलु सली बिन्नास, अबू बकर खे हुकुम कयो मुंहिंजे मुसले ते बीह करे नमाज़ पढ़ाई। अबा जंहिंखे नबी इहो मक़ाम ॾेई वियो हुजे 1400 साल खां बाद में कोई चवे त अबू बकर खे सिद्दीक़ खे मां साहबी नथो मञा त उनजे बारे में छा हुकुम आहे? नॉन मुस्लिम आहे, असांजे नज़दीक नॉन मुस्लिम आहे। छाजे करे? नबी जी हिकिड़ी हदीस जो इनकार कंदड़ केरु आहे? यार ॻाल्हायो नथा। नबी फरमाए फ़िलाणो शख़्सियत जन्नती आहे। 1400 साल खां बाद में जेकॾहिं कोई चवे थो इनखे मां जन्नती नथो सम्झां, नबी जी ॻाल्हि जो इनकार आहे न आहे? नबी फरमाए जन्नती आहे, 1400 साल खां बाद में तूं चवे जन्नती न आहे, त हाणे पोइ ॿुधां मां कंहिंजी ॻाल्हि खे वठां? जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हि खे मां वठां थो त मां काफ़िर थो थियां, जेकॾहिं तुंहिंजी ॻाल्हि खे मां वठां थो त मां काफ़िर थो थियां, जेकॾहिं नबी जी ॻाल्हि खे मां वठां थो, नबी जे फ़रमान खे थो वठां त पोइ मां मोमिन थो थियां, त पोइ अल्हम्दुलिल्लाह असां मोमिन थींदासीं। फरमाईंदासीं त अबू बकर जन्नती आहे, उमर जन्नती आहे, उस्मान जन्नती आहे। अरे मुजीब रहमान ॿुधा तूं कहिड़ी बेस ते चवें थो त मुजीब रहमान फरमाए थो अलाह जे नबी जन्नत जो मक़ाम ॿुधाए विया आहिनि, त ॻाल्हि सम्झ आई? नबी ॿुधाए विया आहिनि, त इन बेस ते मुजीब रहमान नबी जा अल्फाज़ नकुल करे 1400 साल खां बाद में हेठि पब्लिक खे ॿुधाए थो। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जुआ जे पैसनि मां ख़ैरात करणु कीअं आहे? छा पोइ सवाबु मिलंदो या न? बिल्कुलु सवाबु न मिलंदो। जेकॾहिं जुआ जो पैसो आहे, व्याज जो पैसो आहे, चोरी जो पैसो आहे, उन पैसे खे तव्हां चओ था हाणे मां अलाह जे रस्ते में इस्तेमालु कयां ऐं मूंखे सवाबु मिले, गुनाह मिलंदो इन सूरत में। हराम जे पैसे खे जॾहिं ख़ैरात कयो वेंदो बग़ैर सवाब जे नियत जे ख़ैरात कयो वेंदो। सही ॻाल्हि सम्झ आई? कंहिं बंदे वटि जुआ जा पैसा आहिनि, चोरी जा पैसा आहिनि, क़तल जा पैसा आहिनि, हाणे चयो त यार मां ग़रीबनि में इन पैसनि खे तक़सीम कयां, त ग़रीबनि जे अंदरि तूं पैसनि खे तक़सीम कंदे पर सवाब जी नियत खां बग़ैर कंदे, सवाब जी नियत खां बग़ैर कंदे त मां सवाब जी नियत सां हे सदको नथो कयां, ख़ैरात नथो कयां, बल्कि बसि मां वटि जेको पैसो हराम जो आहे उन पैसे खे मां कढणु थो चाहियां। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।